शींहं गिदड़ ऐं दायो जी कहाणी। आज़ाद व्यू यूट्यूब चैनल में भलीकार ऐं आहियां आज़ाद मुख्तियार जरवार। साथियो, अॼु जी कहाणी शींहं गिदड़ ऐं दाए जी आहे, जे दाए खे असां वताए फ़क़ीर जे नाले सां तव्हांजी ख़िदमत में पेश करे रहिया आहियूं। उहो उन ई करे त जीअं असांजे ॾिसंदड़नि ऐं ॿुधंदड़नि खे आसानी थिए। साईं मुंहिंजा ॻाल्हि था कनि त हिकिड़े ॾींहुं हिकिड़ो शींहं शाम जो कंहिं टाणे ॻोठ वटां अची लंघियो। ॻोठ वटां जो लंघियो त ॿुधण में आयुसि त माइरूं पंहिंजे ॿारनि खे सॾीनि पियूं ऐं चवनि पियूं, अबा डोड़ी अचो, टिकार जी महल थी आहे, टिकार वॾो ख़तरनाक आहे, अचो डोड़ी अचो। शींहं जो टिकार जो नालो ॿुधो सो सम्झाई त टिकार का वॾी आफ़त आहे, का वॾी ज़बरदस्त बला आहे जो माण्हू उनखां डिॼनि था। सो सोचाई त ॾिसां त सही भला उहा कहिड़ी बला आहे। सो हुन ई तमाशे ॾिसण लाइ शींहं बि हिकिड़े भॻल जाइ में लिकी वेही रहियो। थियो अहिड़ो इतफ़ाक़ जो ॻोठ दाए यानी वताए फ़क़ीर बि उन ॾींहुं उनजो बि को गॾह गुम थी वियो हो। सो उन वक़्तु हू भॻल जाइनि में जोतूं हणंदो पंहिंजी गॾह जी ॻोल्हा में अची उते पहुतो जिते शींहं लिको वेठो हो। उन ई महिल कुझु मुंहुं दाई बि थी वई हुई। सो दाए यानी वताए फ़क़ीर शींहं खे गॾह सम्झी ॿ टे सोटियूं छिके रखियूं। ॿ टे सोटियूं जो लॻियूं त गॾह सम्झो हुन ॿ टे सोटियूं हयूं, कन मां झले घर ॾे गहले हलणु लॻसि। होॾां जो शींहं खे सोटियूं लॻियूं त सम्झी वियो त बेशक ॿिली टिकार अची पहुतो आहे। सो डप में माठ करे दाए यानी वताए फ़क़ीर सां हलणु लॻो। घर पहुची करे शींहं खे किले में ॿधी मानी टिकी खाई दायो वञी सुम्ही रहियो। जॾहिं सुबुह थियो तॾहिं फजर वक़्तु शींहं खे गॾह सम्झी मथसि घोर जो खड़ियो रखी टिप ॾेई चढ़ी वेठो ऐं पोइ शींहं खे गॾह सम्झी हकलणु लॻो। कुझु पंधु करण खां पोइ दायो यानी वताए फ़क़ीर दिलि में सोचणु लॻो त ॿिली अॼु ही नामुराद अलाए छो हिनखे छा थियो आहे जो हले ई कोन थो ऐं विचड़ंदो पियो हले। थोरो अॻिते हलियो त सिज बि अची कनी कढी ऐं दाए यानी वताए फ़क़ीर जो गॾह खे चिताए ॾिठो त ॾिसे त ॿिली गॾह जे बदिरां ही त शींहं आहे। पोइ त यकदमि अची थड़की वरितसि, चयईं, मार ही त शींहं आहे, पर हाणे करे त सो करे बि छा थी सघियो। आख़िर हलंदे शींहं जीअं हिकिड़े घेड़ मां थे लंघियो तीअं दाए खुड़े खे झले आस्ते करे घेड़ में ढही पियो। दायो जो घेड़ में ढही पियो त शींहं बि मथे कप ते वञी बीह रहियो त मतां टिकार कावड़जे। सो शींहं दाए यानी वताए फ़क़ीर जे इंतज़ार में कप ते बीठो रहियो त ॿिली हाणे टिकार ॿाहिरि निकिरे ऐं दायो यानी वतायो फ़क़ीर वरी शींहं जे डप में उते हेठि ई जातियूं पाइणु लॻो त शींहं वञे त पोइ ॿाहिरि निकिरां। ईअं कुझु टाइम गुज़री वियो। कुझु वक़्त खां पोइ उतां हिकिड़ो गिदड़ अची लंघियो। गिदड़ लंघियो ऐं शींहं खे हिरासत ॾिठाई त शींहं जे वेझो वञी थोरो प्यार मोहबत सां पुछियाईं, ए शींहं, साईं मुंहिंजा झंगल जा शींहं, ख़ैर त आहे, ओसीड़े में बीठा आहियो, परेशान लॻो पिया। शींहं माॻे जवाब में डपु ॾियण बदिरां आङुर सां दाए यानी वताए फ़क़ीर ॾांहुं इशारो कयो ऐं चपनि ते आङुर रखी इशारो ॾिनई त माठ कर। तॾहिं गिदड़ वधी घेड़ में हेठि जाती पाए ॾिसे त ॿिली वाक़ई हिकिड़ो शख़्स लिको वेठो आहे। गिदड़ हाणे शींहं खे छॾे करे उन ई शख़्स यानी दाए वताए खां पुछणु लॻो त मियां ख़ैर त आहे, लिको वेठो आहीं। दाए जवाब ॾिनसि त ॿेली ॿियो त मिड़ई सुख आहे, पर हिन आफ़त मां कंहिं तरह जिंद छॾायमि, सिर ते चढ़ियो वेठो आहे। इते गिदड़ सम्झी वियो त ही ॿई हिक ॿिए खां ढिलियल आहिनि, जो शींहं हिन दाए खां पियो टिजे ऐं दायो वरी शींहं खां पियो टिजे।
सो दाए खे चयईं, जे तो तव्हां इहा आफ़त टारियां त पोइ छा ॾींदे? दाए चयसि, तूं जेको चवंदे उहो ॾींदोसां, रुॻो हितां मुंहिंजी जिद छॾिया। गिदड़ चयसि, चङो, पर मूंखे रुॻो इहो वाइदो कर त मूंखे पेट में चक पाइण ॾींदे। पोइ त वीचारे दाए उहा ॻाल्हि बि क़बूल कई। पोइ गिदड़ वरी आयो शींहं वटि ऐं चयईंसि, ए शींहं, शेर ख़ुदा जा, इहा आफ़त आहे, बराबरि वॾी आफ़त आहे, पर अव्हांखे बचाइण बि मुंहिंजो फर्ज़ु आहे, जे तव्हां असांजा बादशाह आहियो। हाणे हीअं था करियूं, जो आउं तव्हांजे आॾो थी बीहां थो, तव्हीं लिकी लिकी हितां हलिया वञो। पोइ त गिदड़ दाए यानी वताए फ़क़ीर जो आॾो थी बीठो ऐं शींहं वठी भॻो। शींहं जे भॼण खां पोइ गिदड़ वरी दाए वटि वियो ऐं चयईंसि, त ॿेड़ी हाणे पंहिंजो वाइदो पूरो कर ऐं मूंखे चक हणण ॾे। दाए लाचार थी पेट सां कमीज़ मथे खईं, पर खेसि डपु वराए वियो त हाणे गिदड़ तो चक हणे। सो डपु विचां पेट में अची गुड़ थियसि। तंहिं ते गिदड़ पुछियसि, ए अदा, ही गुरड़ाहट छाजा आहिनि? दाए चयसि, अदा, नंढे हूंदे माइटनि मुंहिंजे पेट में कुतीअ जो बलूंगड़ो विझी छॾियो हो, जेको हाणे वॾो थियो आहे ऐं चवे थो त छॾ त इन गिदड़ खे ॾिसां ऐं चवां सो त ॿेली सब्र कर, भले चक हणे त ख़बर पवेसि। उते गिदड़ खे अची पंहिंजी सिरजी लॻी, थोरो डपु बि थियसि। सो उते बहानो करे दाए खां थोरो पर भरे थी छॾे वरी वठी शींहं जे पोयां भॻो ऐं उथी भॻो ऐं भॼणु लॻो। दाए सॾु कयसि, पर हुनखे वापसि वञण लाइ मिनतूं करणु लॻो, पर गिदड़ भॼी वियो, वञी शींहं खे पुॻो ऐं शींहं खे चयईं, त ए शींहं, जंग जा बादशाह, तूं दाए खां डिॼी भॻो आहीं? दाओ आहे, हिकिड़ो शख़्स आहे, माण्हू आहे, हल त हली रस्ते ते रोकियूंसि। तॾहिं शींहं चयसि, ॿेड़ी छा बि हुजे, पर आउं अकेलो हरगिज़ न हलंदुसि। तॾहिं गिदड़ चयसि, तोखे हिकिड़ी सलाह ॾियां, भला जे तूं अकेलो नथो हलीं त गजगोड़ कर, त ॿ टे शींहं अचनि, पोइ गॾिजी हमिलो करियूंसि। उते शींहं वठी गजगोड़ कई त कुझु ॿिया बि शींहं अची उते निकिता। पोइ गिदड़ थियो अॻियां ऐं ॿ टे शींहं ॿिया पोयां, शींहं थिया पुठियां ऐं दाए ॾांहुं हलणु लॻा। होॾां दाए जॾहिं ॾिठो त सभु मुसीबत टरी वई आहे, तॾहिं हेठां खिड़े मां हेठां निकितो ऐं उथी कपिड़ा छंडे वापसि वञण जो सायो करणु लॻो। अञा उते ई बीठो हो त ओचितो संसो नज़र वञी गिदड़ ऐं शींहं ते पई। ॾिठाई त मार बणिया, मुसीबतूं वरी भॻियूं अचनि। सो यकदमि टिप ॾेई वण ते चढ़ी वेही रहियो। जॾहिं अची ॾिठाऊं त दायो वण ते वेठो आहे। दायो वण ते वेठो आहे, तॾहिं उनखे पहुचण लाइ हीला हलाइण लॻा। आख़िर सलाह मसलतूं करे, टल अटकल करे, आख़िर हिक ॿिए जे पुठनि ते चढ़ण लॻा। पर टिकार जो ॾहकायल डिॼायल शींहं सभिनी जे हेठां बीठो ऐं ॿियनि खे हिक ॿिए खे डिडकियूं ॾेई मथे चढ़ण लॻा। बाक़ी शींहं त ॿ टे चढ़ी विया, बाक़ी हिकिड़ो शींहं रहियो हो जो मथे चढ़ी दाए खे पकिड़े वठे हा। दाए जे वेझो वञी शींहं पुॻा त दाए यकदमि रड़ करे चयो, अड़े टिकार, वठ हेठीं तर वारे शींहं खे। टिका जो नालो ॿुधंदे ई हेठियूं शींहं जेको अॻे ई ॾिनल हो, हेठियूं शींहं अची तंद थियो ऐं डप मां वठी पाण छॾाए भॻो। हेठियूं शींहं जो भॻो त मथियां बि हिक ॿिए जे पुठियां अची धड़ाम करे हेठि अची किरिया ऐं किरण सां ई उहे बि डप मां वठी भॻा। शींहं जे वञण खां पोइ दाए गिदड़ खे ॾिसी चयो, त वठड़े ॿ लुंगड़ा गिदड़ खे। गिदड़ जो कुते जो नालो ॿुधो सो पुछ तेल करे, पुछ ज़ील करे वठी भॻो। इत्तेफ़ाक़ सां अॻियां शिकारी ॿिनि कुतनि सां पिया आया। तिन जो गिदड़ खे भॼंदो ॾिठो, सो कुतनि मां खणी हथ कढियाऊं, रसियूं कढियाऊं
जो गिदड़ खे झटि करे पकड़े उन्हनि वरितो, जिन गिदड़ खे झटि करे वरितो ऐं पूरो करे छॾियऊंसि। अहिड़ी तरीक़े सां दाए यानी वताये फ़क़ीर पंहिंजी चालाकी सां पंहिंजी जान बचाई ऐं सलामती सां अची पंहिंजे घर पहुतो। ऐं पोइ त जॾहिं बि उहो दायो को कमकार कंदो हो, सोच वीचार खां पोइ कंदो हो, ऊंधा अंधेरे में राति जो कॾहिं बि मुंहुं उधारे न निकितो ऐं न ई का तकड़ करे कंहिं शइ में हथु विधाईं। त साथियो, पंहिंजो ऐं पंहिंजे बचड़नि जो ख़्यालु करियो। कोसनि रातिनि में ख़ासि करे अंधेरे में निकिरण खां पाण खे बचायो। हीअ कहाणी तव्हांखे कीअं लॻी कमेंट में ज़रूरु ॿुधाइजो ऐं वधीक कहाणियूं किसा ॿुधण जे लाइ असांजे यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब कंदा। दुआनि में यादि रखिजो। अल्लाह हाफ़िज़।